अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾावयां संझा सैयद। आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो शिकारपुर जो दौरो। कराची में धाड़ियल मथां शहीद थियल पुलिस एहलकारनि जे वारसनि सां उज़ुरख़्वाही। DIG लाड़काणे पारां अमन अमान बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शहीद एहलकारनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया थियण न ॾींदासीं। शहीद पुलिस एहलकारनि जा ॿार असांजे औलाद वांगुरु आहिनि। शहीद एहलकारनि जे वारसनि खे अकेलो न छॾियो वेंदो। कचे जे समूरनि इलाइक़नि खे ख़ाली कराए ॾोहारियुनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख शिकारपुर ऐं लाड़काणे में ॾोहारियुनि हथां शहीद थियल पुलिस एहलकारनि जो केस IG सिंध ते दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध चवणु आहे त सिंध में बदअमनी ऐं पाणी जी खोट जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। मुल्क में पाणी जी खोट आहे। वफ़ाक़ सिंध जो पाणी नाहे रोकियो। वज़ीर आज़म जे हुकुम ते घरू वज़ीर शेख रशीद अॼु सिंध पहुची रहियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधीक 65 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंगु वधी 20,465 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,724 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु वधी 9,08,576 थी वियो। सखर शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधीक हिकु मरीज़ खां हयाती खसे वरिती। DHO मूजिबि हिकु महीने दौरान फौतुनि जो अंगु वधी 21 ताईं पहुतो। PTI ऐं नून लीग जी हुकूमत में फ़र्क़ु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो नून लीग जी 10 सालनि जी कारकरदगी मायूस रही। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बिलागर असद तूर ते हमले जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हमले सां असद तूर जो आवाज़ अञा वधीक बुलंद थींदो। सहाफ़ियुनि ते हमला हुकूमती बुज़दिली खे वाइको कनि था। असद तूर ते हमले जी शफ़ाफ़ जांच कई वञे। ओबावड़ो वेझो ॻोठ काबिल शहर में शादी कार्ड दौरान फायरिंग मुबैना गोली लॻण सबबि औरत शहज़ादी शहर मारिजी वई। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। औरत जे मुड़ुस मोहम्मद ईसा इल्ज़ाम हणंदे चयो त नूर हसन शहर पिस्टल जा फायर करे ज़ाल खे मारियो आहे। इंसाफ़ पियो वञे। ऐं कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार वण सां टकराइजी वई। हिकु ॼणो फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतुनि जी सुञाणप मुल्तान वासी मोहम्मद यूनुस तौर थी। ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बुकेरा शरीफ़ वेझो हादसे में ज़ख़्मी थियल मोहम्मद इक़बाल राजपूत ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। 2 ज़ख़्मियुनि जो इलाजु हलंदड़।